नाज़रीन अवां खे मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलो ता ॻोठ जानण वासो जे रहवासियुनि जो ॿिनि मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी घोटकी जी आफ़ीस अॻियां एहतिजाज। सोज न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ सूमरो मूजिब ॻोठ जानण वासो जे रहवासियुनि अली निवाज़ वासो, करीमदीन वासो, रशीद वासो, गुलशेर वासो ऐं ॿियनि जी अॻवाणी में ॿिनि मग़वियुनि गुलज़ार वासो ऐं राहिब वासो जी बाज़ियाबी लाइ एसएसपी घोटकी मोहम्मद अतर मुग़ल जी आफ़ीस अॻियां एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो ता ॿई मग़वी माल जा वापारी आहिनि। 5 ॾींहं अॻु में ॿिन्हिनि खे माल जे वापार लाइ कच्चे वारे इलाइक़े में घुरायो वियो। उन ॾींहं खां संदन मोबाइल फ़ोन बंदि लॻी रहियो आहे। अगवा जे 3 ॾींहंनि बाद मग़वी जे वारसनि खे फ़ोन करे ॿिन्ही मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया तलब कयो वियो। उन्हनि चयो आहे त असां ग़रीब माण्हू आहियूं, 1 करोड़ किथां आणियूं। उन्हनि वधीक चयो आहे त वाक़े जी रिपोर्ट हद जे थाणे आंदर सुंदराणी ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं को बि क़दम न खयो आहे। उन्हनि एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मग़वियुनि खे बाज़ियाब कराए संदन हयातियूं बचायूं वञनि ऐं घर वारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।